रतोदेरो रिपोर्ट। रिपोर्टर आगा नईम अकबर अबड़ो। रतोदेरो में समाजी तंज़ीम लसबा तरफ़ां शहर के मुख़्तलिफ़ हंधनि ते बूटा पोखिया विया। रिपोर्ट मूजिब रतोदेरो में समाजी तंज़ीम लतीफ़ साईं सोशल वेलफेयर एसोसिएशन लसबा तरफ़ां शहर के मुख़्तलिफ़ हंधनि रेस्ट हाउस, ईदगाह, डिग्री कॉलेज ऐं माहौलियाती गदिलाण खे ख़त्म करण लाइ लसबा के सदर नज़ाकत अली समो, पीपी अॻवान सैयद आबिद अली शाह, सीनियर उस्ताद अनवर अली सुमरो, प्रेस क्लब रतोदेरो जो सदर शहजाद रज़ा अब्बासी, सनाउल्लाह लक, अब्दुल सत्तार समू, सनाउल्लाह तुन्यो, साहब खान तुन्यो, सहाफ़ी अब्दुल रज़ाक जलबानी, सजाद अली, फरहान अली जोगी, तालिब हुसैन बबर ऐं ॿियनि जी अॻवानीअ में निम, सवांदड़ो, टारी ऐं सरहां जा बूटा पोखिया विया। उन मौक़े ते मथियनि अॻवाननि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त वण पोखण इबादत आहे, माहौल जी गदिलाण खे ख़त्म करण जो बहितरीन ज़रियो आहे। हुननि चयो त असां लसबा जी प्लेटफॉर्म तां शहर जे तफ़रीही मागन, पब्लिक पार्कनि समेत ईदगाहनि, डिग्री कॉलेज, सरकारी स्कूलनि, रेस्ट हाउस में 500 खां वधीक वण बूटा पोखे शहर खे सरसब्ज़ करण लाइ कोशिश वठी रहिया आहियूं। हुननि चयो त हिन भलाई जे कम में अल्लाह पाक असांजी मदद कंदो ऐं असीं उमीद था करियूं त शहरवासी पोरियत नौजवान, उस्ताद, सहाफ़ी, शागिर्द, अदीब, शाइर, लेखक, सोशल वर्कर ऐं हर मकतब फ़ख्र सां लाॻापियल माण्हुनि असांजे हौसला अफ़ज़ाई कंदा। शहर वातिर पान शहर में वणकारी मुहिम 500 शहर जे अदारनि में लॻाया वेंदा। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़।